पीर तरीक़त, रहबरे शरीयत, ज़ीनत अहले सुन्नत, हजरत किबला पीर मिठा साईं ज़ीद मजदू स्टेज ते जलवगर जलीलुल कदर उलमा सादात मशाइख ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो भाइरो, मूंखे एहसास आहे तव्हां सुबुह खां वठी हिन मजलिस में वेठा आहियो। इंसानी तकाज़ा आहे तव्हांखे बुख जी बि ख़्वाहिश खाधे जी बि हूंदी, पर जंहिं पिरीअ जे अबाणनि जे ज़िक्र जे लाइ असां ही महफ़िल सजाई आहे, उन्हनि जो शान जेसी ताईं मां पंहिंजे अंदर वारी उहा कैफ़ियत बयान न कयां तेसी ताईं मूंखे करार कोन ईंदो। ऐं आख़िरी सदारती ख़िताब किबला साईंजन जो थींदो, आख़िरी दुआ बि किबला साईंजन घुरंदा, छो त हिन मजलिस जा रूहे रवां साईंजन आहिनि। तवज्जो सां दिल खे हाज़िर करे कुछ मदीने वारे साईं जे अबाणनि जी ॻाल्हि कयां। अबाणा हर कंहिंखे प्यारा हूंदा आहिनि। मारवी खे पंहिंजे अबाणनि सां प्यार हो, उमिरि जूं माड़ियूं महल न पिया वणनसि ऐं रोए पई त मां पंहिंजा अबाणा पखा ॾिसां। इंसान जी फितरी ॻाल्हि आहे, पंहिंजे अबाणनि सां मुहबत थींदी आहे, पर काइनात में कंहिं अबे खे अहिड़ो बच्चो न मिलियो, कंहिं अम्मा खे अहिड़ो पुटु न मिलियो जहिड़ो हज़रत अब्दुल्ला ऐं हज़रत आमना साइण खे बच्चो मिलियो। ऐं इहो नसुल, इहो नसब, इहो खानदान पूरी इंसान ज़ात में सभिनी खां अशरफ, अकरम, आला, बाला, पाकीज़ा, इंसानियत जो भले में भलो नसब आहे त मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जो। इन नसब में बादशाह भी थिया, इन नसब में नबी भी थिया, इन नसब के अल्लाह ताला पैगंबर, रसूल, अल्लाह जा मुकर्रब बाना, औलिया, गौस, कुतुब, कलंदर इन ई नस्ल में थिया ऐं क़यामत ताईं थींदा रहंदा। कुरान पाक मां सूरतुल हदीद जी आयत नंबर 26 तव्हांजे साम्हूं मूं तिलावत कई। रब तो फरमाए वलक़द अरसलना नूहन व इब्राहीम, अलबत तहकीक असां नूह खे ऐं इब्राहीम खे रसूल बणाए मोकिलियो। हिकिड़ो हज़रत नूह खे, ॿियो हज़रत इब्राहीम, बतौर ख़ास अल्लाह फरमाए त इन्हनि ॿिन्ही खे असां पंहिंजो रसूल बणाए मोकिलियो। वजालना फी ज़ुर्रियतिहिम अन्नुबुव्वा, इन्हनि ॿिन्ही जे औलाद में असां नबूअत रखाईसीं। हिमा इहो तस्नीअ जो ज़मीर आहे, इहे ॿई यानी पहिरियां बयान कंहिंजो नालो थियो हज़रत, थकिजी पिया आहियो, ईअं ॻाल्हि न हलंदी। इहे ॿ पैगंबर नूह नजीउल्लाह ऐं हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह, रब फरमाए थो वजलना फी ज़ुर्रियतिहिम अन्नुबुव्वा, इन्हनि ॿिन्ही जे ज़ुर्रियत में, औलाद में असां नबी पैदा कया। वल किताब, इन्हनि जे नस्ल में असां पंहिंजा किताब मोकिलिया। जेकॾहिं तौरात आयो त बि इन नस्ल में, ज़बूर आयो त बि इन नस्ल में,
जेकॾहिं इंजील आयो त बि इन ई नसुल में, जे क़ुरान आयो त बि इन नसुल में, जेकॾहिं 70,000 नबी बनी इसराइल जा आया त इन नसुल में, ऐं बनू इस्माइल मंझां हिकिड़ो रांझू लखनि जो मट मदीने वारो मीर आयो त बि इन नसुल में। रब फरमाए थो त इन नसुल में फमिनहुम मुहतद, इन नसुल में के माण्हू हिदायत वारा सालिह भलारा, इन नसुल में कसीरुम मिनहुम फासिकून, उन्हनि में घणा माण्हू नाफरमान बि थिया, बेफरमान बि थिया। हुयो औलाद इन्हनि जो ई, इन्हनि ॿिन्ही नबीअनि जो, बेफरमान बि घणा थिया, पर मिनहुम मुहतद, उन्हनि में कुछ हिदायत वारा भी हुया। आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हदीस आ त हज़रत नूह अलैहिस्सलाम खां वठी हुजूर जी ज़ात ताईं, हुजूर खां वठी क़यामत ताईं 7 माण्हू अहिड़ा हर दौर में रहिया जेकी अल्लाह वटि मक़बूल ऐं महबूब बाना हुया। जेकॾहिं उहे 7 माण्हू न हुजनि हा त दुनिया बर्बाद थी वञे हा, जीअं नूह अलैहिस्सलाम जी क़ौम तबाह बर्बाद थी वई हुई। नूह खां पोइ अहिड़ो तूफ़ान, अहिड़ो अज़ाब जंहिंमें सारी धरती वारा बर्बाद थी वञनि, इहे न आयो आहे। छो त इहे 7 माण्हू हर दौर में रहिया। सही त हुयो, 7 माण्हू हर दौर में अहिड़ा थींदा रहिया आहिनि जन जे सदके ज़मीन वारनि तूं अल्लाह आफ़तूं टारींदो आहे, शामतूं टारींदो आहे, मींहं वसाईंदो आहे, रहमतुनि जो नुज़ूल कंदो आहे। इहे 7 माण्हू हर दौर में थींदा रहिया आहिनि, थींदा रहंदा। आयत जा लफ़्ज़ आहिनि फमिनहुम मुहतद, कुझु हिदायत वारा इन नसुल में, हज़रत नूह जे नसुल में, हज़रत इब्राहिम जे नसुल में कुझु हिदायत वारा, वकसीरुम मिनहुम फासिकून, घणा फासिक फाजिर बि थिया, पर हिदायत वारा रहिया ज़रूर हुया। ऐं साईं फरमाइनि था त उहे जेके मिनहुम मुहतद, उन्हनि हिदायत वारनि मंझां 7 माण्हू हर दौर में अहिड़ा रहिया जेकी अल्लाह वटि महबूब ऐं मक़बूल बाना हुया। उन्हनि जे सदके आफ़तूं टरंदियूं, उन्हनि जे सदके शामतूं हटंदियूं, उन्हनि जे सदके अल्लाह ताला ज़मीन वारनि तां अज़ाब टारींदो हुयो। हाणे इहे 7 माण्हू हर दौर में जेके रहियासीं हुया के तव्हांजो ध्यानु मूं ॾे अञा न आहे। ये हर दौर में, हर ज़माने में ये 7 माण्हू जेके अल्लाह जा मक़बूल ऐं महबूब बाना हुया, उहे मदीने वारे मीर जा अबाणा, मुस्तफ़ा करीम जा नानाणा ऐं ॾाॾाणा, सुभान अल्लाह, जन्म जा नस्ले मुस्तफ़ा हलियो, जन्म जा मदीने वारे साईं जो खानवादो, समझो ॻाल्हि खे। ऐं मदीने वारे साईं फरमायो, अना मुहम्मद बिन अब्दुल्लाह बिन अब्दुल मुतल्लिब बिन हाशिम बिन अब्द मन्नाफ बिन कुसई बिन किलाब बिन मुर्रा बिन काब बिन लुई बिन गालिब बिन फहर बिन मालिक बिन नदर बिन किनाना बिन खुज़ैमा बिन मुदरका बिन इलियास बिन मुदर बिन निज़ार। ये सब मदीने वाले साईं जा ॾाॾा आहिनि जी। ये सब मुंहिंजे लॼपाल नबीअ जा ॾाॾाणा आहिनि। ऐं पोइ अॻिते साईं फरमाइनि था, वमफ्तरक अन्नास फिरकतैन इल्ला जअलनी अल्लाह फी खैरिहिमा, जॾहिं बि 2 कबीला जुदा थिया, कबीला धार थिया, कबीलनि जा नसुल जुदा थियो, त अल्लाह ताला मुंहिंजे ॾाॾनि खे सभिनी मां भलो बणायो। सुभान अल्लाह। वाह वाह। ॾिसो
हिकिड़ो माण्हू आहे, उन जो नालो आहे ज़ैद। उन ज़ैद खे 4 पुट आहिनि। ज़ैद खे 4 पुट आहिनि। उन्हनि 4 पुटनि में उन्हनि जो नस्ल वधे थो न, पोइ मसलन ये नाला रखनि था त हे जेको आहे सो गंजवाणी आहे, ईसवाणी आहे, ईसराणी आहे, हे फलाणो, पोइ उन ॾाॾे जे निस्बत सां साईं फरमाए त जॾहिं नस्ल धार थींदा विया त मुंहिंजे नस्ल खे अल्लाह ताला उन्हनि मां भले में भलो नस्ल मूं मोहम्मद करीम जो रखियो। ऐं पोइ साईं फरमाइनि था فأخرجت من بين أبوين فلم يصبني شيء من أهر الجاهلية। अल्लाह ताला मूंखे मुंहिंजो पीउ, मुंहिंजी माउ, मुंहिंजो ॾाॾो, पड़ ॾाॾो, तड़ ॾाॾो, सुकड़ ॾाॾो, जेको मुंहिंजो नस्ल हुयो, नानो, पड़ नानो, तड़ नानो, सुकड़ नानो, जेको नस्ल नानंग या ॾाॾंग, साईं फरमाइनि था जअलनी अल्लाह फी खैरिहिमा, अल्लाह ताला भलनि खां भला माण्हू मुंहिंजा नानाणा, मुंहिंजा ॾाॾाणा बणाया। ऐं उन्हनि में फलम युसिबनी शैउन मिन उहरिल जाहिलिया, जिहालत वारा जेके गुण हुया, जिहालत वारियूं जेके शयूं हुयूं, मसलन अरबनि में शराब आम हुयो, ज़िना आम हुई, बेहयाई आम हुई। साईं फरमायो त मुंहिंजो जेको ॾाॾो, मुंहिंजो जेको नानो, उनखे जिहालत जी का बि शइ न हुई। मुंहिंजा ॾाॾा बि पाक, मुंहिंजा नाना बि पाक। वाह वाह मुंहिंजा नबी। मिन उहरिल जाहिलिया, उहरे जाहिलिया जेके जिहालत जूं रीतूं ऐं रस्मूं हुयूं न, माई विहारे छॾींदा, पोइ उन वजा ॿार थी पिया बग़ैर निकाह जे। साईं फरमाए त मुंहिंजे नसब में को बि बिना निकाह जे न थियो। فأخرجت من بين أبوين فلم يصبني شيء من أهر الجاهلية وخرجت من نكاح ولم أخرج من صفا। मां मोहम्मद करीम निकाह मजा पैदा थियो आहियां। मुंहिंजे नानाणनि में, मुंहिंजे ॾाॾाणनि में को बि बग़ैर निकाह जे पैदा न थियो। हड़ई निकाह वारा। सुभान अल्लाह, वाह वाह, पाक नबी मुंहिंजो। रब जी चूंड हुई, पुट अल्लाह जी चूंड हुई। रब पसंद करे चूंडियो हो, जेको सरदारनि जो सरदार पियो थिए, जेको अल्लाह जो महबूब पियो थिए, ऐं जेको काइनात जे लाइ रहमत पियो बणिजे, उन जे घराणे खे, उन जे नानाणनि ॾाॾाणनि खे अल्लाह पाक, साफ़ सुथरो, मोमिन, मुवहिद, अल्लाह जो वली बणायो हो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पुछनि था त नबी जो पीउ जेको उन कलमो कोन पढ़ियो, नबी जी मां कलमो कोन पढ़ियो। हेॾे आ त मां तोखे ॿुधायां त नबी जे पीउ कलमो पढ़ियो हो या नबी जी अमड़ कलमो पढ़ियो हो या न पढ़ियो हो। तूं 1500 साल पोइ पैदा थियो ई, तोखे कलमे जी ख़बर आहे। ऐं जंहिंजे पेट में मोहम्मद पाक रहियो, छा उन अबे खे कलमे जी ख़बर कोन हुई? उन अम्मा खे कलमे जी ख़बर कोन हुई? इहो तुंहिंजो नबी जे घराणनि ते एतिराज़ न आहे, तुंहिंजो एतिराज़ अल्लाह जी ज़ात ते आहे। तूं अल्लाह खे तो एतिराज़ ॾी त मौला तो जेको नबी चूंडियो आहे उहो मोमिन कोन हो, मोमिन जे पेट मां पैदा न थियो हो, मोमिन जे पुठी मां पैदा न थियो। तूं अल्लाह ते एतिराज़ तो करी। सूरह अनाम आयत नंबर 124 रब जो क़ुर तो फरमाए त अल्लाह आलम हैसु यजअलु रिसालतहु, अल्लाह खे ख़बर आहे त पंहिंजी रिसालत किथे थो रखां, पंहिंजी रिसालत किथे थो रखां। रब फरमाए मूंखे ख़बर किथे मुंहिंजो नबी उनजो नसब किथों ईंदो, किथे कहिड़े पेट में मजा उहो जिस्म पाक उनजो जुड़ंदो, ऐं कहिड़े अबे जे पुश्त मां उनजो नसब हलंदो, मूंखे ख़बर आहे। मुल्ला तोखे ख़बर न आहे, अल्लाह खे ख़बर आहे। नबी जे बचन में, नबी जे घराणे में, नबी जे अबाणनि में एतिराज़ करण वारा तोखे ख़बर न आहे। मुस्तफ़ा जो घराणो पाक आहे, पाक न ला पाक। ऐं साईं फरमाइनि था इहा साॻी हदीस जेका मां पढ़ां थो पियो, इहा हदीस दलाइल नबूअ में इमाम बहकी आंदी आहे, सीरत नबवीअ में
इमाम इब्न कसीर आंदी है, इम्ताउल अस्मा में आई है, खसाइस कुबरा में आई है, तारीख खमीस में आई है, तारीख दिमश्क में आई है। इन्हनि 5-6 किताबनि या रिवायत आंदी है। साईं फरमाए त मां बग़ैर निकाह जे मुंहिंजो नस्ल न थियो, जाहिलियत जी का शइ मुंहिंजे खानदान में न थी। पोइ मिल्लतुन आदम हतन तहयतु इला अबी व उम्मी, आदम खां वठी मुंहिंजे बाबे ताईं, आदम खां वठी मुंहिंजी अम्मा ताईं को बि बुत परस्त न हुयो, को बि काफ़र न हुयो, को बि शिरक करण वारो न हुयो। 550 साल, पौणा 600 साल ईसा खां पोइ को नबी कोन आयो, धरती ते हिदायत ॾियण वारो केरु न आयो। इन दौर में फ़तरत रुसूल जे ज़माने में को मोमिन न बचो हुयो, को बि दुनिया जे अंदर अल्लाह जो पुजारी न बचो हो, पर मोहम्मद मुस्तफा जा अबाड़ा इन वक़्त में भी मुवहिद हुया, वली हुया, बरगुज़ीदा हुया। सुभान अल्लाह, कुर्बान या रसूल अल्लाह। ऐसा ही फरमान था, फअना खैरुकुम नफ्सन व खैरुकुम अबा। पंहिंजे वजूद जे एतबार सां मां सारी उम्मत खां अल्लाह ताला मूंखे वधीक भलो बणायो। पूरी कायनात में मूं जहिड़ो रब ख़ल्क़ियो न आहे। खैरुकुम नफ्सा, वजूद जे एतबार खां, पंहिंजी शख्सी जिंदगी जे एतबार खां अल्लाह मूं जहिड़ो न ठाहियो आहे। व खैरुकुम अबा, तव्हां सभिनी जे बाबनि मां मुंहिंजो बाबो सभिनी खां वधीक भलो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे मुल्ले खे चओ त तुंहिंजो पिणे जहन्नम में वेंदो, कावड़ ईंदसि, हा गुस्सो ईंदुसि, चईसि तुंहिंजो पीउ दोज़खी आहे, चईसि तुंहिंजो पीउ ॾाढो मुशरिक आहे। असांजा सभिनी जा अबा ॾाढा परते वञी वेठो, उहे शिरक में हुया न। तव्हां ख़ाशकेलुनि जो नसब खोलियो, साईं मुंहिंजा अंसारियुनि जो नसब खोलियो, तव्हां मेमुननि जो नसब खोलियो, ॾाढो पर ॾाढो तड़ ॾाढो। आख़िर हिकिड़ो वक़्तु ईंदो जिथे को न को गैर मुस्लिम हूंदो जेको मुस्लमान थियो हूंदो, पर मुंहिंजे मोहम्मद जो घराणो ओ क़ुरान तो फरमाए त नूह खां इब्राहिम ताईं, इब्राहिम खां अब्दुल्ला ताईं जेके बि मुंहिंजा ॾाॾा थिया उहे हड़ई पाक, हड़ई साब, हड़ई अल्लाह जा नवाज़िल। हाय हाय, सुभान अल्लाह, कुर्बान या रसूल अल्लाह। किथों तो तूं कुफर वठी नबी जे अबाणनि जो, किथों तो तूं ॻाल्हियूं करी, तूं मूंसां खे ॻाल्हाए। मां 10 किताब 12 किताब लिखिया आहिनि इन मौज़ूअ ते, अच मूंसां ॻाल्हाए। जी शेर जी। ऐं मुंहिंजे आका फरमायो, अफ़दलुहुम नसबन मिन क़िबल अबीहि व उम्मिही। मदीने वारो साईं पंहिंजे पीउ जे एतबार खां ऐं पंहिंजे अम्मड़ जे एतबार खां सभिनी खां भले नसुल वारो, भले घराणे वारो, पाकीज़ह ख़ानदान वारो। चओ चओ वरी चओ, पाकीज़ह ख़ानदान। ऐं साईं फरमायो, हीअ रिवायत कंजुल उमाल में आहे, अना खैरुकुम नसबन व खैरुकुम अबा। नसब जे एतबार खां, नसब यानी घराणे जे एतबार खां मां सभिनी खां भलो आहियां। ऐं खैरुकुम अबा, पीउ जे एतबार खां, सभिनी जे पीअरुनि खां मुंहिंजो बाबो भलो आहे। सुभान अल्लाह। चओ चओ, मोहम्मद अमीर जो बाबो भलो, मदीने वारे साईं जो बाबो भलो, लजपाल जो बाबो भलो, मदीने वारे साईं जी अम्मा भली। हाय हाय। अम्मा बि भली त अबो बि भलो। ऐं ॿुधो ॿुधो, सुनन बेहकी, सुनन कुबरा बेहकी, इम्ताउल अस्मा, खसाइस कुबरा, तबकातुल कुबरा, इन 6 किताबनि में रिवायत आहे। ऐं हदीस जो रावी आहे हज़रत मुहम्मद बाकिर। चवे थो त मूं पंहिंजे बाबे इमाम ज़ैनुल आबिदीन खां ॿुधो। इमाम ज़ैनुल आबिदीन तो चवे त मूं पंहिंजे बाबे मौला हुसैन खां ॿुधो।
इमाम हुसैन तो फरमाए त मूं पंहिंजे बाबे अली खां मौला अली खां ॿुधो। मौला अली फरमाए त मूं पंहिंजे अखियुनि जे ठार हाय 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 मिठे मोहम्मद करीम खां ॿुधो। साईं जन फरमायो त इन अल्लाह अख्तार अल अरब, अल्लाह ताला अरब खे चूंडियो, अरब जे कबीलनि खे अल्लाह चूंडियो। फ़ख्तार मिनहुम किनाना, उन्हनि मज़ा अरबनि मज़ा वरी किनाना जेको हुजूर जो ॾाॾंगो, अरब त घणा नसुल थी विया न, पर किनाना जेको साईं जन जो ॾाॾो हो उनखे अल्लाह चूंडियो ऐं नदर बिन कनाना खे रब चूंडियो। पोइ साईं फरमाइनि था त किनाना मज़ा बनू किनाना मज़ा अल्लाह कुरैश खे चूंडियो, कुरैश मज़ा बनू हाशिम खे चूंडियो, बनू हाशिम मज़ा अब्दुल मुतलिब खे चूंडियो, अब्दुल मुतलिब मज़ा अब्दुल्लाह खे चूंडियो जेको मोहम्मद मुस्तफ़ा जो सुभान अल्लाह बापू जंहिंखे अल्लाह चूंडे, अल्लाह जे चूंड खे ग़लति थो चवई, शर्म नथो अचई, ॿुॾी नथो मरी जो चई थो त अल्लाह जी चूंड ग़लति आहे, मुस्तफ़ा करीम जे अबाणनि जे मथां एतिराज़ थो करी। साईं फरमायो वख्तारनी मिन बनी हाशिम फअना मिन खियारिन इला खियार, अल्लाह ताला बनू हाशिम मां मूंखे चूंडियो, पोइ भलनि खां भलनि ते मुंहिंजी चूंड थींदी वई। भले खां भलो, भले खां भलो, भले खां भलो। तव्हांजो इहा भलाई हलंदे हलंदे हज़रत अब्दुल्ला ताईं जॾहिं पहुती न त अब्दुल्ला सभिनी मुंहिंजे ॾाॾनि में भलो, हज़रत बीबी हवा खां जीअं मुंहिंजूं ॾाॾियूं नानियूं चूंडबियूं आयूं न, भले खां भली, भले खां भली, तव्हांजो सभिनी औरतुनि में मुंहिंजी अमड़ आमना सभिनी खां भली अफज़ल भली। सुभान अल्लाह घोर सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं हिकिड़ी रिवायत में आ सुम अखरजनी मिन खैरिन अना मिनहु, भलनि खां भलनि खे चूंडींदे चूंडींदे अल्लाह ताला मुंहिंजी चूंड कई। मदीने वारे साईं जी चूंड इहा अल्लाह जी चूंड आहे। पोइ जेको मुस्तफ़ा करीम जे घराणे में या अबाणनि में नुक्तचीनी करे, इहो मोमिन थी नथो सघे, इहो मोमिन थी नथो सघे। मदीने वारे साईं जे घराणे खे अल्लाह तबारक व तआला जल शानो चूंडे छॾियो। ऐं साईं फरमायो त हीअ रिवायत रूहुल बयान वारे आंदी आहे, खसाइसुल कुबरा वारे आंदी आहे, तारीख़ खमीस वारे आंदी आहे, तफ़सीर आलूसी वारे आंदी आहे। मिन रदा मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्ला यदखुलु अहदुम मिन अहलि बैतिहि अन्नार, अल्लाह ताला हुजूर सां वाइदो कयो आहे त महबूब तोखे राज़ी कंदुसि, तोसां वाइदो आहे त तोखे राज़ी कंदुसि। ऐं हुजूर जी रज़ा इहा आहे त हुजूर जे घराणे मां हिकिड़ो बि दोज़ख ॾे न ईंदो। वाह वाह। मुस्तफ़ा करीम जा बच्चा, मदीने वारे साईं जो ॾाॾंग नानंग घराणो औलाद, इन्हनि मां केर बि सभु जन्नती। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ऐं हुजूर जो वालिद करीम जनाबे हज़रत अब्दुल्ला चौ रज़ी अल्लाह ताला रज़ी अल्लाह ताला, शरीफ, हया वारो, अमानत वारो, दयानत वारो, सदाकत वारो, शराफत वारो, हसीन चेहरे वारो, आला किरदार वारो, हिकु वलीअ में जेके खूबियूं हूंदियूं आहिनि न, मुंहिंजे मुस्तफ़ा जे बाबा जानीअ में अल्लाह ताला उहे हड़ई खूबियूं रखियूं। ऐं जीजल अम्मा सैयदा आमिना पाक रज़ी अल्लाह ताला अन्हा, सोणे नबीअ जी अम्मा, एॾो अल्लाह ताला जल शानो उनखे नवाज़ियो हुयो जो पूरे हिजाज़ में, पूरे अरब में का बि अहिड़ी पाक दामन ऐं सुहिणनि इख़लाक़नि वारी, मको त ठहियो पर पूरे हिजाज़ में, पूरे अरब में अहिड़ी औरत सुहिणनि इख़लाक़नि वारी न हुई जहिड़ी मदीने वारे मीर जी अम्मा जीजल इख़लाक़ वारी।
हाँ सुभान अल्लाह। ऐं मुझे आका वटि हिकिड़े ॾींहुं जिब्रील अमीन आयो। पाण करीमन फरमायुसि त जिब्रील दुनिया तूं घुमी थो तो दुनिया में छा ॾिठो, कंहिंखे सुठो ऐं भलो ॾिठई? जिब्रील अर्ज़ कयो, ही रिवायत जेका आहे सा माजम औसत में इमाम तिबरानी आंदी आहे ऐं दलाइल नबूअ में इमाम बहकी आंदी आहे त हज़रत जिब्रील अमीन चयो, कल्लब्तु मशारिकल अर्द व मगारिबहा फलम अजिद रजुलन अफदल मिन मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वलम अर बैतन अफदल मिन बैत बनी हाशिम। ज़मीन ओभर ॾिठुम, ओलह ॾिठुम, उत्तर ॾिठुम, ॾखिण ॾिठुम, जहान घुमियुम, न मुस्तफ़ा जहिड़ो सुहिणो नज़र आयो, न मुस्तफ़ा जे घर जहिड़ो को घर नज़र आयो, न अहिड़े दर जहिड़ो को दर नज़र आयो। सुभान अल्लाह। हाँ बनु हाशिम जो घर सारे घरने में शान वारो आ, उन्हीं घर में आयो रबी मुहम्मद मान वारो आ, उन्हीं घर में आयो रबी। चयो जिब्रील जग जाच में ॾिठ में चो तरफ चौधारी, ॾिठ में चो तरफ न अहिड़ो घर न घर वारा, न अहिड़ो घर ही घर कुरान वारो आ, घर वारा ही घर कुरान वारो आ। ॿुधो पुट बच्चा जेको न टुकुर खाऊं था वेठा, इहो बि मदीने वारे जे सदके जेको कुझु मिलियो अथई न फूंटियो थो वती अथई, मां हेड़ो जो कुझु मिलियो अथई मुंहिंजे नबी जे सदके, माल दौलत इज्जत शोहरत जो कुझु अल्लाह तोखे घर ॾिना, जायूं ॾिनियूं, खीर ॾिना, पुट ॾिना, मुंहिंजे नबी जो सदको, मुंहिंजे आका जे सदके। ऐं हुजूर असांखे मिलिया अब्बे अब्दुल्ला जे सदके, अम्मा आमिना जे सदके। हाँ पोइ उन्हनि जो अचण, उन्हनि जो ॾिहाड़ो मल्हाइण ऐं उन्हनि जो उर्स मल्हाइण तोखे नई ॻाल्हि थी नज़र अचे? जी मां त ईअं चवंदुसि त तव्हां सभु मुस्तफ़ा जे अबाणनि जो ॾींहुं मल्हाईंदो पंहिंजे हाल सारू जी। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे माशाअल्लाह ही फ़क़ीरनि 9,75,18,805 भेरा कलमो शरीफ़ पढ़ियो, ला इलाहा इल्लल्लाह। 70 भेरा जेको 70,000 भेरा कलमो पढ़ियो, उनजी यकीनी बख़्शिश आहे, यकीनी। जंहिं पढ़ी आहे उन ईसाले सवाब कयो आहे हुज़ूर जे अबाणनि जे लाइ तोहफ़ो। सुभान अल्लाह। 5,14,499 भेरा दुरूद, सूरत इखलास 1 लख भेरा, सूरह मुल्क 50 भेरा, यासीन 1200 भेरा, मुज़म्मिल 1600 दफ़ा, ज़िक्र इस्म ज़ात 95,000 भेरा, ख़तम शरीफ 182, इस्तग़फ़ार 2,50,000। ऐं हिकिड़े आशिक़ वरी उमरो कयो आहे। ऐं सची ॿुधाइबो आहे त ॿियनि खे बि रीस थिए, हिन भेरे जेको मूं उमरो कयो न उहो हुज़ूर जे अबाणनि जे लाइ कयो। ऐं मूंखे मदीना मुनव्वरा में हिकिड़ो अल्लाह जो सालियो बानो मिलियो, हर साल मदीने ईंदो आहे। मूं चयो आहीं त ग़रीब माण्हू हर साल मदीने जो ख़ैर त आहे, किथां खज़ानो अच कयो अथई? चई हिकिड़ो नुस्ख़ो आहे मूं वटि, जो ॿुधाई कि पोइ ॿुधायां राज़ रखंदो। मुंहिंजी दिलि नंढड़ी आहे, मां रखी कोन सघंदुसि। जे ॿुधाईंदे त मां पंहिंजी जमात खे दोस्तनि खे ॿुधाईंदुसि।
चई भला हाणे बिस्मिल्लाह मां ॿुधायां जंहिंखे वणेव तंहिंखे ॿुधायां। रोज़ानो सिजल थे जी निमाज़ खां पोइ ॿ रकातूं नफ़िल पढ़ंदो आहियां। चवंदो आहियां मौला हिन ॿिनि नफ़िलनि जो सवाबु हुज़ूर जे अब्बा साईं अम्मा साइण जी रूह खे पहुचे। 2 रकातूं नफ़िल पढ़ी हुज़ूर जे वालिदैन करीमनि जे रूहल मुबारकनि खे ईसाल सवाब कंदो आहियां। साल में 2 भेरा 3 भेरा कॾहिं 4 भेरा बि हाज़िरी थींदी आहे। सिक लॻंदी आहे मदीने जी सॾड़ो कंदो आहियां। को न को अलाह जो बानो टिकेट ॾींदो आहे वञ मदीने शरीफ़। ऐं अहले दिल तवजो आहे मुड़े अहले दिल अहले नज़र अहले मारिफत चयो आहे त जेको बि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अबाणनि जे लाइ कुछ भी कोशिश करे, मसलन को नफिल पढ़ी खैरात करे ईसाले सवाब करे ॾींहं मल्हाए या उन्हनि जे रूह खे ख़ुशि करण जे लाइ दुआ घुरे कहिड़ो बि उन्हनि जे लाइ माण्हू को कमु करे थो त अल्लाह तबारक व ताला उन जे दिल में उन जे रिज़्क में उन जे इज़्ज़त में कुशादगी पैदा कंदो। ही ॿियो नुस्ख़ो अथव जी हुज़ूर जे अबाणनि जे लाइ जेकॾहिं तव्हां का बि कंहिं बि तरह जी कोशिश कयो था इन जो सिलो तव्हांखे इहो मिलंदो जो तव्हांजे रिज़्क खे रब वधाईंदो, तव्हांजे इज़्ज़त खे रब वधाईंदो, तव्हांजे मामलात में रब आसानी पैदा फरमाईंदो। तव्हां अॼु खां वठी वञी आज़मायो, जेकॾहिं तव्हांखे फ़ाइदो न थिए त फ़क़ीर वेठो आहे, लिकी त कोन वियो आहियां न जी। ओ मिठा मुझे सोने हबीब मदीने वारे साईं जे पाक घराणे सां जेको मुहब्बत रखे थो हुज़ूर जे अबवैन करीमैन सां जेको मुहब्बत ऐं उल्फत रखे थो उनखे मदीने वारे साईं जी ख़ास मेहरबानी नसीब थिए। मजलिस में पहिरीं बयान थी चुको त इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह हुज़ूर जे हज़रत सुयूती जे दौर में हिकिड़े माण्हू हिकिड़े मुल्ले किताब लिखियो हुज़ूर जे अबाणनि जे ख़िलाफ़। ये मुखालिफ़ त उन दौर में बि हुया इन दौर में बि आहिनि, थींदा रहंदा। ॻाल्हि सम्झो था न। उन हुज़ूर जे वालिदैन करीमनि जे ख़िलाफ़ हिकिड़ो किताब लिखियो, सुयूती खे कावड़ चढ़ी। हिकिड़ो किताब लिखियईं, ॿियो लिखियईं, टियों लिखियईं, चोथों लिखियईं, पंजों लिखियईं, 6 किताब लिखी छॾी। सोने हबीब मदीने वारे साईं सुजागी में हिननि अखियुनि सां फरमायो सुयूती ख़ुशि आहीं या रसूल अल्लाह तव्हांजी नज़रे करम आहे। फरमाई हिकिड़ो भेरो न 2 भेरा न 75 भेरा सुजागी में हिन मथे वारे अखियुनि सां मुस्तफ़ा जी मूंखे ज़ियारत नसीब जी। मुंहिंजे सुहिणे नबी जा अबाणा मदीने वारे साईं खे ॾाढा प्यारा ऐं उन्हनि जे लाइ जेको बि का कोशिश करे थो उनखे अल्लाह तबारक व तआला जल शानहू उन जो सिलो अता फरमाए। ऐं रिवायत खसाइसुल कुबरा में हज़रत सैयदना अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको हुज़ूर जो चाचो हो हज़रत अब्दुल्ला जो सॻो भाउ हो। केरु? हज़रत अब्बास बिन अब्दुल मुतलिब चए थो लम्मा वुलिदा अखी अब्दुल्ला वहुव असगरुना, जॾहिं मुंहिंजो भाउ अब्दुल्ला जाओ असां खां उमिरि में नंढो हुयो। कान फी वजहिही नूरुन यज़हर क नूर शम्स, हज़रत अब्दुल्ला जे चेहरे मजा ईअं नूर निकिरंदो जीअं सिज मजा नूर चिमकंदो। कंहिंमां? हज़रत अब्दुल्ला जे चेहरे मां ईअं नूर निकिरंदो जीअं सिज रोशन चिमकंदो आहे। ऐं हज़रत अब्दुल मुतलिब खे जॾहिं पोटो ॼाओ न हज़रत अब्दुल्ला जो फर्ज़ंद अब्दुल मुतलिब हीअं भाकुर में खयो, भाकुर में खणी चए थो इन लिहाज़ल गुलाम लशअना, हिन मुंहिंजे बच्चे जो वॾो शान थींदो, दुनिया ॾिसंदी मुंहिंजे बच्चे मोहम्मद खे। जॾहिं साईं जन जी विलादत थी न अबो त पेट में हुया त अबो साईं हज़रत अब्दुल्ला गुज़ारे वियो।
पोइ ॾाॾे जे झोली में आया। पोइ हज़रत अब्दुल मुतलिब साईं मक्के वारनि जी दावत कई। पूरे मक्के जा सनादीद कुरैशन जा सरदार अॻवाननि खे दावत ॾिनी। अब्दुल मुतलिब ख़ैर त आहे, अॼु भला हे वॾी दावत कई अथई, वॾा भत बाट कया अथई, ख़ैर त आहे। चई ॻाल्हि इहा आहे त मूंखे चंड जहिड़ो पोटो ॼाओ, मुंहिंजो बच्चो मूंखे ॼाओ, उनजी ख़ुशीअ में मूं ही दावत कई आहे। उन्हनि चयो त भला अब्दुल मुतलिब उहो पोटो असांखे ॾेखारींदे? कि हा मानी खाओ, तव्हांखे ॾेखारियासीं। जॾहिं सभिनी मानी खाई दंग कई, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे सब्ज़ रंग जे कपिड़े में वेढ़े खणी आया। जेॾी महिल मक्के जे माण्हुनि हज़रत सैयदना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जलवो ॾिठो, हुज़ूर जन जो चेहरो पाक ॾिठो, त चवण लॻा त ही त को फ़रिश्तो आहे जंहिंजे चेहरे मज़ा नूर चिमकी रहियो। पोइ चऊं त नालो छा रखियो अथई? अब्दुल मुतलिब नालो छा रखियो अथई? चई हिन जो नालो रखियो अथई मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चऊं त पंहिंजे कबीले में जेके ॿिया नाला आहिनि, हारिसा, हशामा, उमिया आहे, अहिड़ो को नालो न रखी, ही नालो अनोखो नालो रखियो अथई। चई मूंखे हिन जे ॼमण खां अॻु में रब ॾेखारियो हो त ही बच्चो ॼमंदो जंहिंजी आसमाननि में बि तारीफ़ थींदी, ज़मीनुनि में बि तारीफ़ थींदी। मुहम्मद लफ़्ज़ जी माना आहे त जंहिंजी तारीफ़ खुटे ई न, तॾहिं हिन जो नालो मूं मुहम्मद रखियो। सुभान अल्लाह। ऐं अम्मा साइण आताह अल्लाह ताला मिनल जमाल वल कमाल मा कानत तुदआ बिही हकीमत कौमिहा। हुजूर जी अम्मा जीजल साइण हज़रत अम्मा आमिना साइण आताह अल्लाह ताला मिनल जमाल वल कमाल। अम्मा आमिना खे अल्लाह ताला हुस्न जमाल बि ॾिनो हो त कमाल खूबियूं बि ॾिनियूं हुयूं। ऐं मक्के वारा सॾींदा हा हकीम, यानी हिकमत वारी अम्मा। उन जी गुफ्तगू में हिकमत हूंदी ही। वकानत मिनल फसाहत वल हिकमत वल बलागत अला जानिबिन अजीमिन लम यस्बिकुहा इलैहि अहदुन मिन निसाइल अरब। अरब जे औरतुनि में कंहिं औरत में उहे खूबियूं न हुयूं जेके मुहम्मद जी अम्मा आमिना साइण में खूबियूं हुयूं। हुजूर जे बाबा साईं में उहे खूबियूं जेके कंहिं में न हुयूं। हुजूर जी अम्मा में उहे खूबियूं जेके कंहिं में न हुयूं। उहे अबो ऐं उहा अम्मा ईमान वारा, अमुन वारा, अल्लाह खे मञण वारा, रब जी तौहीद खे मञण वारा। हिकिड़े ॾींहुं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे अज़वाज मुतहरात मां कंहिं बीबी साइण सां वेठा। साईं जन जो चेहरो मुबारक थोरो ॾुखारो नज़र आयो। हुजूर जन निकिरी विया कदा ॾे। कदा मके जो हिकिड़ो इलाइक़ो आहे, ओॾे निकिरी विया। पोइ थोरी देरि खां पोइ मोटिया त अम्मा साइण थी फरमाए त हुजूर जो चेहरो ईअं पियो चिमके जीअं चोॾहीं जो चंड चिमकंदो आहे। हुजूर ख़ुशीअ में ॿहकंदा टहकंदा ख़ुशीअ सां आया। मूं पुछो त या रसूल अल्लाह, तव्हां हितां वियाओ पे त तव्हां गमज़दा चेहरे सां वरी मोटिया आहियो त ॾाढा ख़ुशि ख़ुशि पिया नज़र अचो। साईं फरमायो त मां वियुसि पे, मूंखे मुंहिंजे अबाणनि जी यादि आई, मूंखे मुंहिंजे अबे मुंहिंजी अम्मा जी यादि आई। तॾहिं ॾुखारो चेहरो हुयो। पोइ जॾहिं ख़ुदा वटि वियुसि, पोइ रब खे अर्ज़ु कई, मुंहिंजा मालिक, मां पंहिंजे अबे खे ॾिसण थो चाहियां, मां पंहिंजी अम्मड़ खे ॾिसण थो चाहियां। अल्लाह ताला मुंहिंजे अबे खे ज़िंदा करे, मुंहिंजी अम्मड़ खे ज़िंदा करे मुंहिंजे अॻियां आंदो। पोइ मां पंहिंजे अबे खे जी ज़ियारत कई, पंहिंजी अम्मड़ जी ज़ियारत कई ऐं उन्हनि मूं ते कलमो पढ़ियो। छो त हू अॻ में दीन इब्राहिम ते हुया, उहे दीन फ़तरत ते हुया। पर जॾहिं मुंहिंजी नबूअत जो ऐलान थी वियो त हुननि मुंहिंजो कलमो न पढ़ियो हो। अॼु अल्लाह उन्हनि खे ज़िंदा कयो, मुंहिंजो कलमो
पढ़ियूं, मुंहिंजी मूं उन्हनि जी ज़ियारत कई, उन्हनि मूंखे ॾिठो, पोइ मूं ते कलमो पढ़ियूं ऐं मुंहिंजे सहाबियत जो शरफ़ उन्हनि खे नसीब थी वियो। मुले जी मां हुई मरी वई, ख़ुदा जो कसम, मुले जी ठिकर भॼी पियो। वरी चवंदा हदीस ज़ईफ़ आहे, तुंहिंजो ईमान ज़ईफ़ हूंदो, हदीस ज़ईफ़ कोन्हे। फ़ज़ाइल अमाल में जेकॾहिं सनद जे एतबार खां ज़ईफ़ हदीस हुजे त उनखे क़ाबिल एतबार वरितो वेंदो आहे। जॾहिं मुहम्मद मुस्तफ़ा जे घराणे जी ॻाल्हि हुजे त उहा हदीस ज़ईफ़ न आहे, उहा हदीस सही आहे। मकाम आला बुलंद बाला अमड़ नबीअ जी शान वारी, जहीं झोलीअ में नबी निपायो, जहीं झोलीअ में नबी निपायो, अम्मा मथां अमान वारी, कुंजूं जन्नत जूं जहीं जे हथ में, उहो मोहम्मद अमड़ जी हथ में, लगाए सीने हली मदीने, लगाए सीने हली मदीने, कसम सा नूरी जहान वारी। सुभान अल्लाह। हज़रत अब्दुल्ला ख़्वाब ॾिठो। छा ख़्वाब ॾिठई, डिॼी पियो, उथियो, पंहिंजे बाबे साईं अब्दुल मुतलिब वटि आयो। बाबा साईं हिकिड़ो ख़्वाब ॾिठो त डिॼी वियो आहियां। हज़रत अब्दुल मुतलिब पुछो, बच्चा ओ अब्दुल्ला कहिड़ो ख़्वाब ॾिठो अथई? चईंसि मूं ख़्वाब ॾिठो आहे त यहूदियुनि जी हिकिड़ी जमायत आहे, उन्हनि जे हथनि में तलवारूं आहिनि, उन्हनि जूं शिकिलियूं ढोलनि ऐं बांदरनि जहिड़ियूं आहिनि, उहे तलवारूं खणी मूं ॾे आया आहिनि ऐं हिक ॿिए खे इशारा था कनि, इहो अथव अब्दुल्ला, मारियोसि, क़त्ल कयोसि, मूं ॾे इशारा था कनि। जॾहिं उहे मुंहिंजे वेझो आया त मां छा थो ॾिसां त मां हवा में मथे उॾामी थो वञा, दुश्मन हेठि आहिनि, मां हवा में मथे उॾी वियो आहियां। ओचितो ॾिठ में हिकिड़ी बाहि भड़कंदी आई, उन्हनि यहूदियुनि खे जेके तलवारूं कढी मूंखे मारण पिया अचनि, उन बाहि में उहे यहूदी दुश्मन सड़ी विया, मां फज़ाउन में ऊंचो थी वियुसि। हज़रत अब्दुल मुतलिब चयो, पुट बच्चा ख़ौफ़ न कर, अल्लाह तोखे बदख़्वाहनि खां बचाईंदो। इहो जेको तो ख़्वाब ॾिठो आहे, मूंखे अॻ में इशारा थी चुका आहिनि, तुंहिंजे वजूद में मुहम्मद मुस्तफ़ा जो नूर आयो आहे। ओ बच्चा, तुंहिंजा दुश्मन तोखे का बि तकलीफ़ न पहुचाए सघंदा, तुंहिंजी अल्लाह पाण मदद कंदो। वाक्य ॿुधंदा जी? सुभान अल्लाह। हज़रत अब्दुल्ला हिकिड़े ॾींहुं मके में पंहिंजे दोस्तनि सां गॾु कचहरी में वेठो, मके शरीफ़ में पंहिंजे दोस्तनि सां मस्जिद उमरा जे वेझो हज़रत अब्दुल मुतलिब वेठो आहे। हिकिड़ो माण्हू घोड़े तो लुॾीअ ते लथो। अबा पंहिंजो हे मके जो शहर आहे? हा मके जो शहर। हिते को अब्दुल्ला नाले सां आहे? हज़रत अब्दुल्ला पाण ॿुधे पियो। चइबा ख़ैर त आहे? चई मूंखे अब्दुल्ला सां कमु आहे। चए वे महिमान किथां आयूं? कि यमन खां आयो आहे। वे हज़रत अब्दुल्ला खजूर खणी आयो, खाधे पीते जो सामान खणी आयो। अबा तूं परदेस आई, मुसाफ़िर आई, वे खा पी। चई मूंखे अब्दुल्ला सां मिलणो आहे, उनजी ख़बरचार ॿुधायो। चई वे अब्दुल्ला बची वेंदो। पाण विया मके जी बाज़ार में, जेके ताज़ा ताज़ा मेवा हुया, खाधे जूं शयूं हुयूं,
हज़रत अब्दुल्ला खणी आयो चई तूं मुसाफ़िर आं तूं परदेसी आं अवल खा पी थक भञ पोइ अब्दुल्ला मिली वेंदो जेॾी महिल उन माण्हू खाधो हाणे त सभु कुझु थी वियो हाणे ॿुधायो अब्दुल्ला किथे अचे अब्दुल्ला मां आहियां जंहिंजी तूं पुछा थो करी उहो अब्दुल्ला मां आहियां उन माण्हू जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया अब कर त ख़बर ॻाल्हि छा आहे चईं यमन जा यहूदी यमन जा राहिब मूंखे 10,000 दिरहम ॾिनो त मुहम्मद जो अब्बो मक्के में पैदा थी चुको आहे उन जे नस्ल जा पुट ॼमंदो आख़िर ज़मान नबी थींदो अब्दुल्ला ॼमी चुको आहे जवानी खे पहुची वियो आहे उन खे क़त्ल कर त न अब्दुल्ला हुजे न मुहम्मद ॼमे मूंखे 10,000 ॾेई किराए जो कातिल बणाए मोकिलियो अथनि मां त तुंहिंजे मारण जे लाइ आयो आहियां पर तुंहिंजे कुर्ब मूंखे कुही विधो आहे तुंहिंजे इख़लाक़ मूंखे मोहे विधो आहे हेड़े जवान खे मारबो न आहे हिन जवान जी त ग़ुलामी कबी आहे फरमाबरदारी कबी सुभान अल्लाह जंहिंजो बच्चो मुहम्मद हुजे त हुनजो अबो बि त अबो हूंदो न सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल मुझा दोस्तों मुझे आका मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ाते बाबरकात जा वालिद गिरामी मदीने शरीफ में वफ़ात थियूं दार नाबगा में साईं जन जी मज़ार पाक हुई ऐं तव्हां मजलिस में 2 भेरा अॻ में बि ॿुधी चुका आहियो पर मूं तव्हां सां हिकिड़ो वाइदो कयो त हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे मां ॿुधाईंदुसि उहो वाक़ियो इहो आहे त उन राति जंहिं राति हज़रत अब्दुल्ला साईं जो वजूद मुबारक कढियो वियो हो हिकिड़ो माण्हू उहो रूबरू उन जाइ ते मौजूद हुयो उन ज़ियारत कई उन मूंखे उहा ॻाल्हि ॿुधाई हज़रत जहानिया रहमत करे रब हिते मलीर में हुनजी असुल त एॾे जो कि तूं पंजाब जो हुयो जहानिया कॾहिं सिराइकी उर्दू ॻाल्हाईंदो मिक्स करे ॿोली सो उहो मूंसां मदीने शरीफ में ॻाल्हि कई चई त मूंखे मुंहिंजो हिकिड़ो मोतकिदो मोहबत वारो हो उहो मस्जिद नबवी जो कमु हले पियो तोसीअ जो उन में कमु कंदो हुयो मूंखे उन चयो त साईं अॼु राति हज़रत अब्दुल्ला जो जिस्म मुबारक कढंदा ऐं जन्नतुल बकी में दफ़न कंदा सो अॼु जेकॾहिं तव्हां अचो त मां तव्हांखे हज़रत अब्दुल्ला जी ज़ियारत कराईंदुसि मुंहिंजे लाइ त ख़ुशि नसीबी जी ॻाल्हि हुई मूं चयो मां बिल्कुलु ईंदुसि ऐं मूंसां महिरबानी कजांइ चई ॿिए माण्हू खे अचण जी इजाज़त न आहे उहा जॻह जेका चौधारी वॾा पर्दा लॻायूं मथे ऊचा पर्दा लॻायूं कंहिंखे बि वेझो अचण जी इजाज़त न हुई सवाइ उहे चंद माण्हू जेके कम वारा हुया पोइ उन पीर साहिब चयो त उहो मुंहिंजो जेको मोतकिद हुयो उन मूंखे उहे मज़ूरनि वारा कपिड़ा पाराया उहा टोपी उहो मज़ूरनि वारा कपिड़ा पाराई हल तोखे अॼु हज़रत अब्दुल्ला जी ज़ियारत थो कराए चई जेॾी महिल बसि सिर्फ़ु उहे चंद माण्हू कमकार वारा हुया पोइ जेॾी महिल मज़ार पाक खुली ऐं जसद पाक हज़रत अब्दुल्ला जो कढियऊं त खाकी रंग जो कपिड़ो हो कफन जो सफ़ेद न हो खाकी रंग जो कपिड़ो हुयो ऐं चई त नौजवान हसीन चेहरो ईअं लॻे पियो ॼण जीअं को माण्हू निंड पियो हुजे चए पियो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे त चेहरो साईं जो ईअं लॻे पियो ॼण चंड ज़मीन ते लही आयो हुजे एॾो हसीन चेहरो नंढड़ी सुवारी पाक हुजे
ऐं मुछुनि जी सावल हुजेनि ऐं चेहरो मुबारक टिड़ियल तरो ताज़ो शिगिफ्त आरामी माण्हू वांगुरु ईअं चेहरो मुबारक हसीनो जमील नज़र पियो अचे पोइ मूं पंहिंजे अखियुनि सां ज़ियारत कई पंहिंजे अखियुनि सां दीदार कयो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो बाबो 1,500 साल गुज़रण खां पोइ बि जिस्म बि सलामत कफन जो कपिड़ो बि सही साबित सलामत हसीन जग जा कठे कजन कुल मगर अवां जो मिसाल नाहे कमाल वारा किरोड़ हूंदा कमाल वारा किरोड़ हूंदा अवां मिसल को कमाल नाहे अवां जी सूरत अवां जी सीरत अवां जे जुल्फन लखन खे मोयो अवां जी ॿोली मिठल मिठी आहे अवां जी बोली मिठल मिठिया मिसल को जमाल नाहे तव्हां खुश नसीब आहियो खुश बख़्त आहियो तव्हांखे अॼु हिन महफ़िल में अल्लाह से हाज़िरी नसीब कई आहे ऐं मां इहा उम्मीद कयां थो त तव्हां पंहिंजे दिलुनि में हुज़ूर जे वालिदैन करीमनि जी मुहबत ऐं इश्क खणी वेंदव जी तव्हांखे मूं अकेले जी ॻाल्हि ते बि यकीन आहे पर मां ही शख़्सियतूं अज़ीम शख़्सियतूं मुंहिंजे मिठे पीर जा शहज़ादा तव्हांजे साम्हूं हेतिरा उलमा मशाइख़ उन्हनि सभिनी तव्हांखे ॿुधायो त हुज़ूर जा वालिदैन करीम आहिनि वॾे शान वारा तव्हांखे यकीन आयो पक थी बस इन अक़ीदे ते मज़बूत थी वञो इन अक़ीदे ते ॻंढ ॾियो मुंहिंजी हीअ महिनत सभु सजाई थी वई ऐं मां मदीने शरीफ़ में उस हाज़िरी में उते मूं साईं जन सां ज़बान कई त साईं मां इहो इहा कॉन्फ्रेंस कंदुसि तव्हांजे अबाणनि जो शान वञी ॿुधाईंदुसि उन ते तव्हां नज़रे करम कजो जेका जलसो थींदो उन ते निगाह इनायत फरमाइजो मुंहिंजा आका तव्हांजा ग़ुलाम गॾु थींदा तव्हांजा हुबदार गॾु थींदा उन मजलिस ते तव्हां पंहिंजी नज़रे करम कजो मां तव्हांखे दावत थो ॾियां सरकार खे दावत ॾिनी हुज़ूर जन जो हुकुम आहे जेको दावत ॾिए त ठुकरायो न सो मूंखे यकीन आहे त हिन मजलिस ते मुंहिंजे आका नज़रे करम फरमाई अॼु तव्हां जे मथां अल्लाह जी रहमत वसी आहे ऐं इंशा अल्लाह जेकी बि तव्हां दिलि में उमेदूं खणी आया आहियो अल्लाह साईं तव्हां सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमाईंदो अल्लाह करीम असां सभिनी जे मथां मेहर नज़र फरमाईंदो आख़िर में मां रमज़ान जो पैकेज ॾींदुसि अल्लाह छो त रमज़ान मथो आहे घटि में घटि 5000 भेरा ज़िक्र इस्म ज़ात कंदव रमज़ान जे महीने में अल्लाह 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 ॻाल्हि वणी अल्लाह तव्हांजो नालो अल्लाह जे वलीअनि में ज़ाकिरनि में लिखबो रोज़ानो घटि में घटि 1000 भेरा दुरूद शरीफ़ पढ़ंदव हे ॿ ॻाल्हियूं ऐं टी ॻाल्हि 2 तस्बीहूं इस्तग़फ़ार जूं पढ़ंदव ऐं चौथी ॻाल्हि 2 तस्बीहूं ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह जूं पढ़ंदव 2 तस्बीहूं कलमो शरीफ़ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह तस्बीह पूरी थिए मुहम्मद रसूल ये 5 शयूं ऐं निमाज़ जमात सां पढ़ंदव जी रोज़ा त सभु रखंदव इंशाअल्लाह जी कहिड़ा कहिड़ा रोज़ा रखंदव अल्लाह तरावीहूं तिलावत ख़ैर ख़ैरात घणो कंदो ऐं जे अल्लाह तौफ़ीक़ ॾे रमज़ान में वरी मदीने जी हाज़िरी थी अल्लाह जी साईं फरमाइनि था जे रमज़ान में उमरो अदा कयो उन ॼण मूं मोहम्मद करीम सां गॾु हज अदा कयो सुभान अल्लाह सो इहो रमज़ान जो पैकेज तव्हांखे क़बूल आहे अमल कंदव रोज़ा बि सभु रखंदव निमाज़ूं बा जमात पढ़ंदव तरावीहुनि जो इतमाम कंदव ख़ैर ख़ैरात घणी कंदव अल्लाह करीम जल शान असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाईंदो ऐं मां गुज़ारिश थो कयां मुंहिंजे मिठे पीर सुहिणे खे त साईं जन
तशरीफ़ फरमा थींदा, सदारती ख़िताब फरमाईंदा ऐं आख़िर में सारी जमात जे हक़ में दुआ फरमाईंदा। अल्लाह साईं सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमाईंदो। वमा अलैहि इल्ला